दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर डॉक्टर समरीन हुसैन के वरसिटीअ में ज़ाब्तनि जे उबतड़ मुलाज़िम भर्ती करण वारो मामलो ॻिचीअ में पइजी वियो आहे। सिंध हाई कोर्ट दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी कराची जी वाइस चांसलर के गैर कानूनी भर्तियुनि बाबति दरख़्वास्त ते नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत में दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर पारां मुस्तक़िल तौर ते 21 ग्रेड जा उस्ताद ऐं ॿिया ऑफिसर भर्ती करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील ज़मीर कल्होड़ो मौक़िफ़ अख़्तियार कयो त दाऊद यूनिवर्सिटी 2 मई 2025 ते मुलाज़िम भर्ती करण जो लाइ इश्तिहार जारी कयो, जेको वॾे वज़ीर जी इजाज़त बिना ऐं हायर एजुकेशन कमीशन खे बाईपास करण जो अमल हो। वकील चयो त दाऊद यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर डॉक्टर समरीन हुसैन खे सिधो संहुं ऐं कॉन्ट्रैक्ट बजाए मुस्तक़िल तौर मुलाज़िम भर्ती करण जो अख़्तियार नाहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील ज़मीर कल्होड़ो अदालत खे ॿुधायो त IBS सखर जी VC पिणु CM सिंध खां 150 मुलाज़िम भर्ती करण जी दरख़्वास्त कई हुई ऐं वॾे वज़ीर खेसि 50 मुलाज़िम भर्ती करण जी इजाज़त ॾिनी, जॾहिं त हुन 150 मुलाज़िम कॉन्ट्रैक्ट ते भर्ती करण जो इश्तिहार जारी कयो। इहा सिंध हुकूमत जे रूल्स जी भञकड़ी आहे। वकील अदालत खे इस्तदा कई त दाऊद यूनिवर्सिटी जे VC खे नोटिस जारी करे पुछाणो कयो त ईअं छो कयो वियो। सिंध हाई कोर्ट अहिड़ी दरख़्वास्त ते दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी कराची जी वाइस चांसलर खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे।